नाज़रीन अहम ख़बर आहे पीसीबी क़ौमी क्रिकेट टीम जी सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो ऐलान करे छॾियो आहे। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान ए कैटेगरी में बरक़रार, शाहीन आफरीदी ऐं नसीम शाह बी कैटेगरी में शामिल, शान मसूद जी बी कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशरूत, अब्दुल्ला शफीक, शादाब खान ऐं अबरार अहमद सी कैटेगरी में शामिल, साजिद खान, सलमान अली आगा ऐं सऊद शकील बि सी कैटेगरी में शामिल, आमिर जमाल, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद हरेरा ऐं मोहम्मद हमज़ा डी कैटेगरी में शामिल, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, उस्मान खान, इरफान खान भी डी कैटेगरी में शामिल, हसीबुल्ला खान, अब्बास आफरीदी ऐं कामरान गुलाम भी डी कैटेगरी में शामिल, नौमान अली जी सी कैटेगरी फिटनेस सां मशरूत कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। पीसीबी क़ौमी क्रिकेट टीम जी सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो ऐलान करे छॾियो आहे। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान ए कैटेगरी में बरक़रार, शाहीन आफरीदी ऐं नसीम शाह बी कैटेगरी में शामिल, शान मसूद जी बी कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशरूत, अब्दुल्ला शफीक, शादाब खान ऐं अबरार अहमद सी कैटेगरी में शामिल।